इहो बि पहिरियों जे सिंध जे उस्ताद खे हिन गर्मीअ जे आलम में मैदान ते कढो था त पोइ वज़ीर तइलीम सां न ॻाल्हाइणो आहे जेका जहिड़ो आहे त जेके असांजो सिंध जूं रवायतूं आहिनि उन रवायतुनि खे टोड़ो न आहे। जेकॾहिं असांजी ॻाल्हि थिए त उहा ॻाल्हि बि वज़ीर आला सिंध सां थिए जंहिंखे हुनखे हटाइण जा अख़्तियार हुजनि। ॻाल्हि थिए त असांजे बिलावल भुट्टे ज़रदारी सां थिए जंहिंखे हटाइण जा अख़्तियार हुजनि। ॻाल्हि थिए त असांजी चीफ सेक्रेटरी सां थिए गवर्नर सां थिए भई वज़ीर तइलीम सां जेकॾहिं ॻाल्हायो वियो पोइ माफ़ कजो वरी बि पोइ असांजो नालो इहो लोली बाबू कबूल आहे जेको सत ॾींहं ते नालो खयोंसीं। तंहिंजे करे जेको क़दम खणो सोचे सम्झी खणिजो तंज़ीम जे फलाह जे लाइ तंज़ीम जे बाबूअ जे लाइ उस्ताद जे वसीक़ा मुफ़ादनि जे लाइ सिकंदर जतोई खां हाजी शफी मोहम्मद सचे खां ममताज़ शाह खां अब्दुल जब्बार अफ़साना खां जेका क़ुर्बानी वठंदो असां हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु हूंदासीं पर लोली बाबू कॾहिं बि क़बूल न कंदासीं। दोस्तो तारीख़ जा बि उसूल हूंदा तारीख़ हलाए साईं गुलाम रसूल पुराणो माण्हू आहे। मुंहिंजे ख़्याल में 99 खां वठी सिंध जी वर्किंग कमेटी जो पेपर आहे ऐं असां बि 99 खां वठी हिन सिंध जे उस्तादनि जे इश्क वारे बेड़े में सुहाग तहरीक हलंदियूं आहिनि उनजे लाइ का प्लानिंग थींदी आहे एक्शन कमेटी ठहंदियूं आहिनि। जेकॾहिं साईं गुलाम रसूल उस्तादनि जे एहतजाज में गिरफ़्तार थो थी वञे त उन जी वरी को अॻुवाणी कंहिंखे मिले एक्शन कमेटी हुजे वरी उहा एक्शन कमेटी रसीद त कंहिंखे हूंदी 3 एक्शन कमेटी ठहियूं आहिनि पर इहे तर तकड़ जेका तहरीक जी ऐलान थियो आहे खपंदो त इहो हुयो त वज़ीर तइलीम जीअं बयान ॾिनो तीअं सिंध जे सदर खे सिंध जे सेक्रेटरी साहिब खे वर्किंग कमेटी जे इजलास फौरी तौर ते घुराइणो खपंदो ऐं वर्किंग कमेटी को मंज़ूरी वठी तहरीक जो ऐलान करणो खपंदो पर देर आहे दुरुस्त आहे महबूबन सां त पोइ चवंदा को हिसाब ई न आहे जॾहिं लेखो आहे त पोइ हिसाब आहे मोहबत आहे त उनमें हिसाब ई कोन्हे जॾहिं महबूबन जी तोरी न थी आहे त पोइ कहिड़ो आशिक़ चवंदो त मुंहिंजे महबूब जी जेको तोरी न करे ऐं मां ख़ामोश थी रहिया जॾहिं कंहिंजे महबूब जी तोरी न थिए ऐं उन सां टकराव आहे जेकॾहिं उन जो हरीफ़ मैदान ते हूंदो तॾहिं बि चवंदो त मां हुन सां गॾु हूंदो त मुंहिंजे महबूब जी तोरी न थी आहे मुंहिंजे सिंध जो जेको महबूब आहे मुंहिंजो उस्ताद उनजी तोरी न थी आहे अॻुवाणी साईं गुलाम रसूल जे हवाले आहे असां कल्ह बि तोसां तहरीक जे दौर में गॾु हुआसीं 7 जून ते बि गॾु हुयासीं तहरीक जॾहिं उस्ताद जी हलंदी असां तोसां गॾु हूंदासीं पर जेके तहरीक जा रूल्स रेगुलेशन आहिनि उहे तव्हांखे ज़ाहिर तव्हांखे एक्शन कमेटी ठाहिणी पवंदियूं टास्क कमेटी बि तव्हांखे तनज़ीमी तौर ते ठाहिणियूं पवंदियूं उते त न त साईं हाणे सॾु थियो आहे अबा न तूं बि हलो खैरो तूं बि हल अंब तूं बि हलो किरण तूं बि हलो काटेरा तूं बि हल पोइ उते विया बाबा ज़िमेवारी त गुलाम रसूल जी आहे 7 जून वारे एहतजाज में गुलाम रसूल कोन हुयो पर जेको रिज़ल्ट मिलियो उहो खाते साईं गुलाम रसूल जे जेकॾहिं कामयाबी थी मिले तॾहिं बि तुंहिंजे खाते मां नाकामी थी मिले तॾहिं बि तुंहिंजे खाते मां टास्क कमेटी मथां कंहिंजे ज़हन में हुजे त पोइ सिकंदर जतोई खे शौक़ु आहे कतन न टास्क कमेटी बि अॻ में जोड़णु घुरिजे डिवीज़न खे तव्हां हूअं ई गैरफाल करे छॾियो आहे बाबा मेंबरशिप जेको तव्हां फार्म रखियो आहे डिवीज़न जे 6 डिवीज़न जे दोस्तनि 5 डिवीज़न खे सवाइ शहीद भेण जे आवाज़ डिवीज़न जे दोस्तनि वटां राब्तो कयो त प्रेस कयो त हे जेको मेंबर सां फार्म रखियो अथव उन बाबा तालुको बि सिफारिश करे सघे थो भरे सघे थो जिलो बि भरे सघे थो फाइनल मर्कज़ पदो मां उन में डिवीज़न जो फ़ाइदो ई कोन्हे वरी तव्हांखे जेको ही बागी जो इजलास घुराइणो तारीख़ में नथा त बागी जे इजलास में सां गॾोगॾु तव्हांखे डिवीज़न जे सदर खे घुराइणो उन में तव्हांखे मशवरा वठणा तरीक़े खे कामयाब करण जे लाइ टास्क कमेटियूं सीनियर जिले सदर जे दोस्तनि ते मुश्तमिल हुजे को बि अहिड़ो दोस्त न हुजे जेको तालिके जो सदर हुजे या अॻे दफ़े असांजा नौजवान दोस्त असांजे अखियुनि जो नूर हो पेटीअ जो साम्हूं आयो कंहिं वटि तंज़ीमी का ज़िमेवारी न हुजे ऐं उहो बि टास्क कमेटी न हुजे ऐं पोइ पेटीअ जी टास्क कमेटी हीअं मोदीअ जे कागज़ ते लिखाए एग्री उस्ताद करोड़नि जी तइदाद में नुक़सान करे ऐं तंज़ीम जो मोराल करे ख़ुदा जे वास्ते हिन सभिनी शइ ते ख़्यालु रखो तंज़ीम खे जंग में 2 शयूं कमी अथव
चवंदा आहिनि सवली सिंधी में मुड़ुसनि जो नशो हुजे माना अफ़राधी क़ुवत हुजे ॿियो उन सां गॾु वॾे नाणो हुजे इहे ॿई शयूं तरतीब खे कमु ईंदियूं आहिनि पर हिन वक़्तु सिंध जो उस्ताद ॾिठो फाथल आहे हाणे वरी टी ज़िमेवारी थी आहे अॻे ई असांजी पाण में अणत बणत जे करे पहिले खे कमी कयो आहे हो था चवनि हो चवंदो रे हो था चवनि हो चवंदो रे हो था चवनि हो चवंदो रे उस्ताद ज़ीनी तौर ते मफ़लूत थी चुको आहे तंहिंजे करे मां साईं गुलाम रसूल खे चवंदुसि साईं वटि ख़ुदा जो केच आहे